हे दीनानाथ, तव्हां खां सवाइ ॿियो केरु असां जहिड़नि अधर्मियुनि जी सिद्ध वठंदो। तव्हां जनम ऐं मरण खां रहित थी फ़क़ति भक्तनि जे सुख ॾियण वास्ते पंहिंजी इच्छा सां अवतार वठंदा आहियो ऐं सॼो संसार तव्हांजी माया सां पैदा थो थिए। ब्रह्मा वग़ैरह देवताऊं बि तव्हांजे चरणनि जो ध्यानु पंहिंजे हृदय में कनि था। नारद मुनि असां ते वॾी कृपा कई जो ही श्राप ॾिनो, जंहिं करे तव्हांजे चरणनि जो दर्शन थी असांजो सभु दुख नास थी वियो। जहिड़ी तरह सूरज चंद्रमा जी रोशनाईअ सां सभु का शइ ॾिसण में अचे थी ऐं ऊंदा में कुझु नथो ॾिसिजे, तहिड़ी तरह तव्हांजे भॼन ऐं सुमिरण करण सां ज्ञान जूं अखियूं खुलनि थियूं। सभई चओ जय श्री कृष्णा।